कल्ह दोस्त मूंखां टाइम वठी विया ऐं ही न सिर्फ़ु सकंड शहर जो पर आउं सम्झा पूरी सिंध में ही इशू आहे। जेके असांजा रूरल हेल्थ सेंटर आहिनि या जेके बेसिक हेल्थ सेंटर आहिनि, जेके मुख़्तलिफ़ NGOs संभालनि पिया, उन्हनि खे जी तरफ़ां मेडिसिन वग़ैरह मुहैया न कयूं पियूं वञनि। तंहिं करे अॼु इहे दोस्त वेठा आहिनि, अॼु असां ते वेही लाइ अमल ठाहियूं पिया ऐं हिननि जूं जेके डिमांड्स आहिनि उहे पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ कोन आहिनि, इज्तमाही आहिनि। हीअ त मूंखे यानी कि सिंध गवर्नमेंट खे सपोर्ट पिया कनि त जेके हिते इशू हॉस्पिटल में थिया आहिनि उनखे रिज़ॉल्व कजे। मूंखे त ख़ुशी थी आहे ऐं असां आया आहियूं, असांजो पाण में तय कयो आहे त ज़िले लेवल ताईं ऐं उन खां पोइ असीं वरी सूबाई लेवल ताईं कंसर्न जेको सो ऑफिसर सां हिकिड़ी मीटिंग्स कंदासूं। उन में आउं हितां जे माण्हुनि खे गुज़ारिश कंदुसि त ॿ टे नोटेबल पंहिंजा असांखे गॾु ॾियनि त सेक्रेटरी साहिब सां मिली करे असां तह ते त पहुचूं त हीअ प्रॉब्लम आहे किथे, छा पियो थिए। हितां खां असांखे ख़बर कान थी पए त छा जे करे इहे शयूं नथियूं मिलनि। तंहिंजे करे असांजी कोशिशि ई आहे, मुंहिंजे DHO सां ॻाल्हि ॿोल थी, उहो जेको डॉक्टरनि जी जेका खोट आहे पंहिंजो असां WMO उनखे उहो पूरो कनि पिया ऐं बाक़ी मेडिसिन जी जेका खोट आहे उन लाइ मां सेक्रेटरी सां हाणे राब्तो कयां थो, कोशिशि कंदो उनखे रिज़ॉल्व कयां। पर बहितर इलाजु इन लाइ इहो आहे जेको हिन जेका अॼु कमेटी ते वेठी आहे, असां सेक्रेटरी लेवल ताईं मिली करे जेका मसइला आहिनि तंहिंखे डिघे अरसे लाइ सोन नमूने सां ख़ुशि असुली बि था तय कयूं। आरज़ी जेकॾहिं उहो बेनिफिट ॾींदासीं त उहो बेनिफिट न आहे, पर बहितर त हिनखे को दाइमी तौर ते बेनिफिट ॾियूं जे हितां जा माण्हू वाक़ई सफ़र कनि पिया। मूं महसूसु कयो आहे इंशाल्लाह बहितर तक जी MP खे हिन में शामिलु कयो ऐं असीं थोरा ताईं MP साहिब जो असां हिन मसइले ते पहुतो आहे ऐं कोशिशि इहा हूंदी त MP जे थ्रू असां पंहिंजी आवाज़ खे तालुके अस्पताल जे सहूलियतुनि जे लाइ ज़िले नवाब शाह जी इंतज़ामिया ताईं पहुचायूं ऐं सिंध गवर्नमेंट ताईं बि इहा शइ पहुचायूं। त इंशाल्लाह असांजी कोशिशि हूंदी त हिन तालुके अस्पताल खे बहितर खां बहितर बनाइण जे लाइ पंहिंजे इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि जे तवसत सां सिंध गवर्नमेंट सां राब्ते में अची हुन इलाइक़े खे इंशाल्लाह उहे बहितर सहूलियतूं बि ॾियारींदासीं ऐं इलाज जूं सहूलियतूं बि बहितर असां ॾियारींदासीं ऐं इंशाल्लाह असां कामयाबु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां इहो ई चवंदासूं त असांजे सकंड जी हॉस्पिटल में कल्ह असांजे शहर जे मोतबर ऐं मोज़िज़ माण्हुनि जे एहतिजाज जे बावजूदि असांजो MPA मोहतरम ग़ुलाम क़ादिर चांजो साहिबु ॻाल्हियुनि करण जे लाइ हिते डिमांड वठण जे लाइ MS ऑफिस में पहुतो आहे। असां हुन में गॾु शरीक वेठा आहियूं। असांजी ख़ुदि बि इहा ख़्वाहिश आहे त हितां जे माण्हुनि खे कम से कम जेके डिमांड्स हिननि ॾिनियूं आहिनि, डिजिटल जेका एक्सरे मशीन आहे, दवाउनि जी खोट आहे उहा पूरी थिए, डॉक्टरनि जी जेको अंग अखर आहे उहो पूरो थियणु घुरिजे ऐं यकीनन असीं उहो सकण जा माण्हू हिते PS 39 जा माण्हू असीं उमेदु था रखूं मोहतरम ग़ुलाम क़ादिर चांडी मां त हू ज़रूरु पंहिंजा सेक्रेटरी मिनिस्टर लेवल ताईं पंहिंजा फ़र्ज़ वठी तालुके सकण जूं जेके बि असांजूं डिमांडूं आहिनि पूरियूं कंदा। दवाउनि जे खोटे बारे में जेको आहे त जेको आहे फंड इशू जेका सप्लाई जेका कंदी आहे असां IH सप्लाई कंदी आहे, उन्हनि खे उन्हनि जे चवण मुताबिक़ असांखे फंड नथा मिलनि, उन जे करे असीं दवाऊं न ॾेई सघियासीं। उन करे हॉस्पिटल जेका बहितर कमेटी उन एहतिजाज कयो। उन खां पोइ MP साहिबु अॼु आयो आहे त असां पंहिंजा मुतालबा जेके हिननि जा हुआ असां उहे मुतालबा ॾिना आहिनि त भई डॉक्टरनि जी खोट आहे, मेडिसिन जी खोट आहे, उहा असांखे MP साहिब खे असां पेश कया। MP साहिब बि पंहिंजो वाइदो कयो आहे त सेक्रेटरी साहिबु वठी पुछूं था त भाई इहा हल कीअं थी सघे थो, या मेडिसिन जो या सप्लाई जेका नथी थिए या बजट नथी थिए त उहा रुकावट किथे आहे, उहा इन जे लाइ मीटिंग रखियल आहे सेक्रेटरी साहिबु।